बात चलने वाला अगर एक करम एक दिहाड़ी एक बात करा दो तो मुझे बहुत अच्छी तो मेरे को परस्तन के कई पर मां के बोचो बाबू कातो न मिली मां तो जो थोड़ा है तो है हम जो एतरो थोड़ा है लख थोड़ा है तो जा तू आए मुझे अमल सा मिले मुझे पादे सा मिले मचना तो बेहतर मुसाते हुए मैं अंदाज़ो जी आने बस वजह से फोटो इतरे दे मुझे बाजू रड़ियों आई मुझे बचाया ही मुझे मारी दा जी मां दिचुम द सफर भी सर ऐसे से गुलाम मुस्तफा सुमरो साबिर मक्सी परलो कदी चेदो माराड़ आया कदी चेदो मां चांजो आया खबर ना है केड़े पी जो पुटरा हुआ उन के खबर है ये चारे मानू बस सुञाता बना मालूम मानू या तो उन्हन के मां न सुञातो मां उते ही पोयो अकल कई बाबा के मुझे बाबो गादी कजी निकरी आयो मां सिधो चौकी दे वम त परल उते वेचो बाकी बे कुछ भी न उन्हन को मां 10 मिनट जे अंदर बराम थाने ते पतो आया पांजे पी के पे यारे गाड़ी बायो ते पतो आया नंगे मुंशी या लफ्ज अज भी ता सद करे पुछा कयो चेदो आ कि जरूरी कम ना ऐसे जो साहब वयो पर मोचो ना है मां कसम कड़ी चांदो तो उन के मैसेज हो असांजे बाग है असांखे ॿाहिरां चौकी वारी पुलिस हेॾे मोकिलियो पर असांजो भाउ परते बंगलनि थाणनि ते खणी विया या ॿियो पासे खणी विया मां अखियुनि सां इहा गाॾी हिकिड़ी होॾे थी चयुमि हिकिड़ी हेॾे मां चयो त हीअ वञे थो एस जो मां हिते पहुचांसि थो पर एस जो असां मिलियो न उन खां बाद में असांजे जेॾी महिल दाणो वियोसीं त सफ़र विसर अॼु बाबा जी फोन करे मां ॻाल्हायो त बाबा खे चईंदो मां तुंहिंजो छोकिरो न कयो आहे बाबा मुझे बाग फोन दी जेडी मला तो मुझे बाग इहा ही धमकी दी त मां ता छोकरो न कयो आ तो उन चयो मुझे बात के सुञातो आ तू पोयो ता जे भजदो आयो सफर वीजा 33 34 साल असा जे इन बहराम थाने ते ड्यूटी कई आवल ड्राइवर हो मोबाइल जो मां तो उन के चिंतरा सुञाणिया दो पर उन मानू पो भी न तो मने उन को बाद में मुझे भाग तो अगर चे तू रोज बंद कयो तो तुझे घर में ट्रपी तुझा नंग खणंदु में तुझा बच्चा खणी गुम कंदु में अज हिकड़ो शानवाज कयो है सुभाणे केतरा ही कंदो मां उन को बाद में असा इन जी इन धमकी बुधी असा चो तो हिकड़ो असा जो भाव वयो आ त केड़ो जीवण जी सब अलदा ते पोइ हिक मनो ते गदू जाऊं तो भलो आ असी रोज बंद करे वेही रहा से मेहरबानी करे मांखे उम्मीद इहा ही ता सिंधी भाइरन में मुझा वॾा भाउ रहियो मां इहा ई अपील कई तव्हांखे बि कई मां सॼी सिंध जी क़ौम परस्तनि खे कई पर मूंखे मोचो भाऊ काथो न मिली मां तुंहिंजो थोराइतो आहियां मां तुंहिंजो एतिरो थोराइतो आहियां लख थोरा आहिनि तुंहिंजा तूं आहे मुंहिंजी अमल सां मिले मुंहिंजी भाॼाइनि सां मिले अगरि हिकु क़दम तव्हां खणी ईंदव त मूंखे एतिरी उमेद आहे मुंहिंजो भाउ चवंदो आहे अगरि हिकु करम हिकु दिहाड़ी हिकु भाउ निकिरंदो मुझे बहुत अच्छी तो मेहरबानी करे असांजो साथ जो मां हां बहरहाल साथ जो असां तव्हां सां गॾु आहियूं बस तव्हां हिन वक्त अकेला ना आहियो हे घोड़ा ये खुशी जा त ना आहिनि न घोड़ा खुशी जा त ना आहिनि हिननि जा या ही जेके न्याणियूं हिकु शौक़ सां हिते रोडनि ते न आहिनि वेठियूं असां सिंधी हिकु गैरतमंद महज़ब क़ौम आहियूं असां जूं न्याणियूं अक्सर घरनि ताईं मौजूद रहंदियूं आहिनि पर असां मजबूरन रोडनि ते निकितल आहियूं असांजी न्याणियूं मजबूरन रोडनि ते वेठियूं न अॼु इहा वॾी नाइंसाफ़ी आहे हिन वक़्तु ताईं SP ते आयो बि कोन्हे माना हे रिढूं बकरियूं के जानवर आहिनि बसि वेठा आहिनि उस में भले ॿी आवाम खे बि तकलीफ़ हुजे जेके रोड सां ईंदड़ केरु आहिनि उहे बि त पंहिंजा सिंधी आहिनि उहे बि पंहिंजा धरती धणी आहिनि उन्हनि खे बि तकलीफ़ असां बि तकलीफ़ में असांजा ॿारड़ा बि तकलीफ़ में हाणे उहो मासूम ॿार अमड़ खणी अधी असांजी खणी आई आहे शहनवाज़ जो नंढड़ो खणी आया आहिनि जो खीर पीआ था अञा उनजे पीउ खे खणी विया आहिनि साईं हिनखे अॼु चोथों ॾींहुं आहे इहो ॿारु हिते सुतो पियो आहे मां सां गॾु इन जॻह ते साईं असांखे कोई एतिरो पुछण वारो बि न आहे त छा तव्हांखे मानी जो गिरह मिले थो छा तव्हांखे पाणी जो जेको आहे सिर्फ़ु इहो मिले थो असांखे त कॾहिं रमज़ान चवंदुसि त पुलिस जेको दलाली वारो किरदार अदा कयो इहो न करणु खपे हिते पुलिस स्टेट आहे कंबर शहदाद कोट में SSP नाल लांदो वियो आहे SSP सुमेर चन्ना नौजवान आहे पर मुकमल तौर ते उनजी नाल ई नज़र पई अचे इन खां अॻु बि चांडियो नौजवान खंबे गुम कयो वियो अमड़ुनि खे केॾीमहिल खणी गुम था कनि केॾीमहिल मासूम ॿारनि खे खणी गुम था कनि हाणे वरी शाहनवाज़ कोसो खे खणी गुम कयो